Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांजी बाबा से जेको तव्हां मूंखे चयो मूं कंधु कोन कढायो पर हींअर मुंहिंजो पुटु राणो करम खान जे क़ैद में आहे। जेकॾहिं हुनखे कुझु थियो न बाबा साईं त उन जो खून करम खान जे गिचीअ में न पर तव्हां जे गिचीअ में हूंदो ऐं हुन जो क़िसास मां तव्हां खां भराईंदुसि। बाबा फोग फ़कीर करम खान जी दुश्मनी तहां मंगणहार फ़कीरनि सां नाहे, हुन जी दुश्मनी आहे बच्चल खान सां। इन करे मां यकीन सां चवां थो त तव्हांजे छोकिरे खे हू को बि नुक़सान न पहुचाईंदो। बाबा साईं करम खान वॾो ज़ालिम इंसान आहे, हुन मां कॾहिं बि चङाईअ जी उमेद नथी रखे सघिजे। हा फ़कीर, मां मञां थो त हुन ज़ालिम मां चङाई जी का बि उमेद नथी रखी सघिजे, पर बाबा हुनखे राणे जे मौत मां को बि फ़ाइदो न थींदो। मूंखे यकीन आहे फ़कीर त हू असांजे राणे खे कुझु बि न कंदो। हू त बग़ैर फ़ाइदे जे पंहिंजूं बुरायूं बि कंहिंखे न ॾींदो। बाबा साईं मां तव्हांजे ॻाल्हियुनि ते खणी यकीन कयां बि, पर मुंहिंजे घर वारनि खे केरु यकीन ॾियारींदो। बाबा साईं मुंहिंजे घर में रोज़ राड़ो लॻो पियो आहे, रोज़ राड़ो। मां उन्हनि खे कीअं यकीन ॾियारियां? ॿुधायो मूंखे। हिक तरफ़ मुंहिंजी ज़ाल रुअण खां बसि नथी करे, मुंहिंजी नुंहुं रुअण खां बसि नथी करे। बाबा साईं जेसि ताईं उहे ॿई औरतूं मुंहिंजे पुट खे पंहिंजनि अखियुनि सां नथियूं ॾिसी सघनि न, हुननि खे कॾहिं बि तसली कान थींदी। बाबा राणे सां हुननि जो रिश्तो ई अहिड़ो आहे। मां आहे सब्र थींदुसि छा? बाबा जे हेॾनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॾिसी मां करम खान जे मथां वधीक भार रखियो त हू छितो थी कुझु बि करे सघे थो ऐं थी सघे थो त ज़िद में अची राणे खे को नुक़सान पहुचाए विझे। पर जे मूं इन तरफ़ तवजो ई न ॾिनो त करम खान सम्झंदो त राणो बच्चल खान लाइ बेमक़सद आहे, हुन सां हिन जो अहिड़ो को तालुक ई कोन्हे। इन करे हू राणे मां जल्दी हथ पटे छॾींदो। वाह बच्चल खान, वाह वाह, वॾी ॻाल्हि करे छॾी। माना त हाणे मुंहिंजो पुटु राणो तव्हांजे लाइ बेमक़सद ऐं बेमाना आहे। पर बच्चल खान उहो असांजे दिलि जो टुकड़ो आहे, टुकड़ो। जेकॾहिं राणे खे कुझु थियो न, बच्चल खान उन जो कुफारो मां तव्हां खां भराईंदुसि, उन जो क़िसास मां तव्हां खां ज़रूर वठंदुसि। पुफी, तुंहिंजे दिलि खे त ॾाढो सुकून मिलियो हूंदो न, राणो घोट बणिजी वियो, तुंहिंजी दिलि त ॾाढी ख़ुशि थी हूंदी। बस कर त हणाई ना मोचड़ो तव्हां निभागी छोरी। असां जो अखियूं रत पयूं रोअनि, ही आहे सो फटनि मथां लूण पई बुरके। भागी सभु कुझु तुंहिंजे करे थियो आहे। कुदरत वारे वटि देरि आहे, अंधेर न आहे, ऐं कुदरत वारे मुंहिंजी जल्दी ॿुधी वरिती आहे। तो मुंहिंजी अखियुनि में ॻोड़ा ॾिसण चाहिया पियो, हाणे तुंहिंजी धीउ रत जा ॻोड़ा रोईंदी। आऊं चवई थी ख़ैर घुर त राणो ख़ैर सां घर मोटी अचे। अरे छो थी क्रोध करी मुंहिंजे पुट जे मथां? राणो तो उन ॾींहुं मुंहिंजे लाइ मरी वियो हो जेॾी तव्हां उन जी बुकी विधी हुई। अरे निभागी, तूं ज़ाल आहीं या ॾाइण आहीं? हा, मुड़ुस जो सिर खणण लाइ दुआ पई घुरी। मां राणे जो सिर खणण लाइ दुआ नथी घुरां, पर तव्हां राणे जो सिर खणण लाइ इहो सभु कुझु कयो आहे। जे करे राणे खे कुझु बि थियो थो, फुफड़ ऐं तूं उन ते ज़िम्मेवार आहियो। अल्लाह न करे जो मुंहिंजे बचड़े खे कुझु थियो, ऐं जेकॾहिं राणे खे कुझु थियो त आऊं जेरी कान बचंदुसि। पर यादि रख, तुंहिंजो बि सिर खणंदुसि, पहिरीं तोखे मारींदुसि, पोइ आऊं मरंदुसि। जे करे इहो सभु कुझु पहिरां सोची आहे न पुफी, त तुंहिंजे दिलि में एहसास हुजे ऐं इहे सभु मुसीबतूं असांजे मथां न हुजनि।
हाय हाय मूंखे लॻे थो जेका मूं ज़िद कई उन जी सज़ा मिली अथमि हाय अल्लाह साईं तूं बख़्श कर असांखे मुंहिंजा पुट ॾे कहिड़ो ॾोह कयो उनखे तूं माफ़ कर उहो ख़ैर सां घर अचे मां पंहिंजी सॼी हयाती पंहिंजे बचिड़े जे मथां ओ ई घोरे छॾिया मुंहिंजा मालिक मुंहिंजे बचिड़े खे माफ़ कर उनखे आणीसि न त असांजो हाल हाणे कोन्हे तहां जे करे मुझे घर जो मसलो वधी वियो आहे मुंहिंजी घरवारी मूंखां तलाक थी घुरे वाह खबड़वा हाणे त तोखे मारणी अजायो आहे छा इहो छा चई रोलूआ वांगुरु मुंहिंजी घरवारीअ ते तुंहिंजी बि नज़रूं आहिनि छा अहिड़ी थी कवड़ अचे जो छा रोलूअ जो बि तेरी ते नज़रूं आहिनि छा जे इहा ॻाल्हि आहे त मां हिन रोलूअ खे त 2 ॾींहंनि में ॻोठ थो चढ़ायां तूं रोलूअ खे ई असांखे छॾ बसि इहा महिरबानी कर त असांजे दर ते ॿीहर न अच तोखे जेको बि कमु हुजे न रुगो असांखे न्यापो कजां असां उते अची वेंदासीं तव्हां ॾे 10 न्यापा था कयूं पोइ बि अचण लाइ तयारु न आहियो मजबूर थी तव्हां ॾे आया आहियूं हाणे इहा ड्रैग छॾ 2 ॾींहंनि में मूंखे पैसा न मिलिया न त सादिका खे सॼी ॻाल्हि ॿुधाई तूं कॾहिं खां मुड़ुसु माण्हू थियो आहे जो ॾातू खे तो धमकियूं ॾे हथ कढ ॾातू थोरो अकुल सिख अदा ख़बर त मिड़े ईअं ॻाल्हि करे छॾी जेकॾहिं सादिक खे ॿुधाइणो हुजे न त असां कॾो को ॿुधाए छॾियूं आहे जेकॾहिं धमकी ॾींदो न त मरंदो ऐं इहा ख़बर जेकॾहिं कंहिं ॿिए खे पई त बि तव्हां मरंदो पैसा ॾींदो या उहे बि कोन ॾींदो पैसा सुभाणे दरगाह जे ॿाहिरां खणी वञिजो पूरे 12 बजे जे न आयो न ॿीहर असांखे न चइजो अजबीराणा अदा ख़बर हाणे सोच त छा करणो आहे अदालीमा सोचण जे लाइ सॼी राति पई आहे हाणे घर हल मूंखे को हिते बाम हण मूंखे ॾाढो सूर थो हल मटरी तुंहिंजो बि ख़बर त नथो पए कंहिं महिल सोचां त मां ख़बर खां तलाक थो वठां कंहिं महिल सोचां नथो वठां तूं त हाणे रोलू खे रोले छॾियो आहे इहो सॼे ॻोठ खे ख़बर आहे त रोलू मटरी खे रोले छॾियो आहे पर इहो त कंहिंखे ख़बर न आहे त मटरी रोलू खे रोले छॾियो आहे रोलू मां अॻे इलाही परेशान आहियां तुंहिंजी इहा बक ॿुधी वधीक बेज़ार थी वई आहियां मतलब ते मुंहिंजो सुठो जेके सलाहूं तोखे थो ॾियां उहो तोखे बकवास थो लॻे सच पुछी न त अॼु तूं रोलू खे बि दुखी करे छॾियो आहे जेको राति ॾींहुं तुंहिंजे लाइ मांदो आहे तोखे हाणे मुंहिंजे लाइ मांदे थियण जी का बि ज़रूरत नाहे मां हाणे पंहिंजो बुरो भलो सम्झां थी तूं पंहिंजो बुरो भलो सोचे सघी आहे न त हिन ख़बर सां शादी न करी आहे ममड़े सां मुल्क में सोना मां जहिड़ा नौजवान खुटी विया ख़बर सां शादी कयो अथसि इहो मूं हिकु दफ़ो पंहिंजो अच्छो मुंहुं कयो ॿीहर कान थी करणु चाहियां इन करे अॼु खां पोइ तूं मुंहिंजे अॻियां पोयां लूर करणु बंदि करे छॾ हाँ चवीं छा थो मां को कुतो हा तुंहिंजे पोयां लूर थो कयां ॻाल्हाइण तो ख़बर नथो पवे मटरी तूं रोलू जो क़दुरु न कयो हाणे तूं ॾिस त मां कीअं तुंहिंजी ज़िंदगी में अञा ताईं मसला पैदा थो कयां मां त तोसां भलाई करण जो सोचो पर तूं सम्झे नथी ठीकु आहे मां बुरो आहियां न त पोइ मां बुरो आहियां बस हा ठीकु आहे तोखे जेको कुझु करणो आहे न कर वञी ॼण मां नथी सुञाणा त तुंहिंजी दिलि में मुंहिंजे लाइ छा आहे आयो मुंहिंजो ख़ैर खां बाबा सावल नज़र नथो अचे बाबा वो तो ज़मीनुनि ते निकिरी वियो आहे बाबा जॾहिं मूं सावल खे चई बि छॾियो आहे त घर खे टाइम ॾे पोइ बि वते थो ज़मीनुनि ते घुमंदो घर खे टाइम ॾे थो बाबा अमा मोमल तूं ॿुधाए बाबा का परेशानी त नाहे न बाबा और जी हूंदे भला मूंखे कहिड़ी परेशानी थी सघे थी बाबा
सावल त तव्हांखे टाइम ॾे थो न। ख़बर आहे न बाबा, जेका ॻाल्हि बि आहे चई ॾे बाबा खे। जे सावल तव्हांखे टाइम नथो ॾे त मां सावल खे चवां? न न बाबा, सावल खे कुछ भी चवण जी जरूरत ना है। सावल मुखे टाइम दींदो है। बाबा, ही सब कुछ एतिरो जल्दी थी वियो जो असीं सब सख्ते में आहियूं। बाबा, इन करे पाण संभालण में वक्त त लॻंदो। वरी बि मां सावल ते इहो ज़ोर रखंदुसि तोखे ऐं हूर खे हिकु जेतिरो प्यार ॾे। हाणे त बाबा तुंहिंजो बि हुन जे मथां ओतिरो ई हक़ आहे जेतिरो हक़ हूर जो आहे। बाबा साईं, तव्हां सावल खे कुछ भी न चइजो, न त हू समझंदो त मां तव्हां सां शिकायत कई आहे हुनजी। ठीकु आहे मां, जेका तुंहिंजी मर्ज़ी। पर वरी बि सावल खां का ऊंच नीच थी वञे त मूंखे ॾिसी हुनखे माफ़ करे छॾिजो। तमामु जल्द हिन घर में उहे ख़ुशियूं मोटी ईंदियूं जेकी हिन घर में हुयूं। सब कुछ छा थी वियो? मां हाणे हूर सां नज़रूं कीअं मिलाए सघंदुसि? मुंहिंजी मोहबत त हूर आहे, पोइ हूर जे हिसे जो प्यार मां मूमल खे कीअं थो ॾेई सघां? ऐं जेकॾहिं मूमल खे उहो उनजो प्यार न मिलियो त उनजो सुकून बर्बाद थी वेंदो। मां अहिड़े बिवाटे ते बीठो आहियां जंहिंजो अॻिते वधण जे लाइ को बि छेड़ो न आहे, का बि मंज़िल न आहे। मां त हाणे अॻिते बि नथो वधी सघां, न पोइते थो वधी सघां। मां वञा त काॾे वञा, कयां त छा कयां? बाबे बच्चल खान जे फैसले मूंखे हिकु धुबड़ में धिके छॾियो आहे, जंहिं धुबड़ मां सॼी ज़िंदगी निकिरी कोन सघंदुसि। फकीराणी बच्चल खान राणे खे छॾाइण में फेल हुयो। करम खान को ठुप जवाब ॾेई छॾियसि। हाणे जेको बि करिणो आहे न, असांखे पाण खे करिणो आहे। होग असांजी का पहुच ग़रीबनि जी आहे, केरु असांजी ॿुधंदो? इन करम खान खां असीं पंहिंजो पुटु कीअं छॾाईंदासीं? फकीराणी, जिथे असांजी पहुच आहे न, कंहिंजी बि पहुच कान्हे। मूंखे त सम्झ में ई नथो अचे छा कयूं, कीअं पंहिंजे राणे खे छॾायूं? मां अॼु भलो साईं खणी वञी करम खान जे झोलीअ में थो रखांसि। इन खां सवाइ असां को ॿियो चारो आहे ई कोन। देर न कर, आउं चवां थी भलो साईं खणी जल्दी वञ। ईअं न थिए जो मुंहिंजे बचड़े खे अज़ियतूं ॾेई ॾेई मारे पूरो कनि। अॼु ई थो वञांसि। छोकिरे खे मोटरसाइकिल जे नाले चयो थमांसि, उहो अचे त पोइ चढ़ी वञा थो करम खान ते। ॾिस मता करम खान न हुजे ऐं तूं वरी मोटी अची हीअं न कजांइ। उते दर ते वेठो हुजजांइ जेसि ताईं हू अचे, ऐं जेसि ताईं मुंहिंजे राणे खे वठी हिते न अची न, तूं हिते घर में न अचिजांइ। ईअं ई कंदुसि फकीराणी, तूं बेफ़िक्र थी। हिन छोरीअ खे मूंखे दिलासा विलासा ॾिस। हिन जी हालत जेका ख़राब थी आहे न, असांजे करे थी अथसि। दिलासा दिलासा, हिन छोरी जूं त बदुआऊं लॻियूं आहिनि। ॾींहुं राति वेठी मुंहिंजे पुट खे पिटींदी हुई, असांखे पिटींदी हुई, घर ई तबाह करे छॾिस। अञा दिलासा ॾियांसि? अलाह साईं भलाई कंदो, तूं सब्र कर, सभु सड़ाई थी वेंदी। अचो करम खान अचो, हलो भला उतां अॻिते वेहूं।
सबारा खान जंहिं ॾींहुं तूं इन जे क़ाबिल थी उन ॾींहुं तुंहिंजी औताक ते बि हलबो। करम खान मूं त कॾहिं तोसां उचायो ई कोन्हे, पोइ बि तव्हांजे नज़रनि में मां हक़ीर आहियां छो? सबारा मूं तुंहिंजी इज़त जे जनाज़े निकिरण खां तोखे बचायो आहे। तोखे त घुर्जे सॼी उमिरि मुंहिंजा पेर धोई पी त बि तूं मुंहिंजो थोरो लाहे न सघी। तूं वरी मूंखां लिकंदो थो वञ छो सोबारा छो? मूं तव्हां लाइ छा छा नाहे कयो, सांवल जा गोॾा खोड़ायो, बचल जे रातियुनि जूं निंड्रूं हराम कयो, अञा मां तो लाइ छा कयां? सोबारा ॿियो तूं कुझु बि न कर। तुंहिंजी अखि में जेको इहो सूअर वारो वार आहे न इहो कढी छॾ, छो त इहो मूंखे साफ़ साफ़ ॾिसण में थो अचे। मां तव्हां लाइ सोन बणिजी वञा न त बि करम खान तव्हां मूंखे कूड़ो सिको ई सम्झंदा। कूड़े सिके ऐं सोन जी मूंखे परख आहे सोबारा। मुंहिंजो हिते अचण जो मक़सदु ई इहो आहे, जंहिं ॾींहुं तूं बचल सां ठाह कयो न उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। उन ॾींहुं तुंहिंजो सभ खां वॾो दुश्मन मां हूंदुसि। उन करे बचल ॾांहुं दोस्तीअ जो हथ वधाइण खां पहिरियां करम खान जे कहर जो वीचार ज़रूर कजांइ। अचो ॾिसंदासीं तुंहिंजे कहर खे बि करम खान। पूरा जी पूरा पानी प्यार जी आणिया थी। अचे साईं पानी वठो। मोबाइल फिलहाल तूं मुझे कंहिं भी कम में हथ न विझंदी कर। सांवल जेकॾहिं पाणी जो गिलास भरे आयसि त छा थी पियो, को वॾो कम त नाहे। कम वॾो हुजे या नंढो, मुंहिंजा समूरा कम हूर कंदी आहे। फिलहाल मुंहिंजा सभु कम हूर कंदी तूं न। सांवल नंढो वॾो कम असां ॿई गॾिजी कंदियूंसीं। हा बाक़ी तुंहिंजे हिसे जा कम असां ॿिनी वंडे छॾिया आहिनि। अच्छा तव्हां हर शइ वंडे छॾी आहे। मूंखे बि वंडियो मूंखे बि कयो, मूंखे ॿिनि टुकरनि में तक़सीम। जेकॾहिं तोखे मूं महिल पाणी ॾिनो इहा का वॾी ॻाल्हि त कोन्हे, इन में एतिरो चिढ़ण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सांवल पाणी त पियो न। नाहे मूंखे पाणी पीअण जी ज़रूरत। अॼु खां पोइ ॿई ॼणियूं कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मुंहिंजे कंहिं बि कम में तव्हांखे हथ विझण जी का बि ज़रूरत न आहे। अॼु खां पोइ मां पंहिंजा समूरा कम पाण कंदुसि। लटे कपिड़े मानी जे लाइ मां पंहिंजे लाइ नौकरियाणी रखंदुसि, पर तव्हांजे हथनि जी मां का बि मानी न खाईंदुसि। हिकु ॾींहुं बि नाहे गुज़रियो ऐं तव्हां मुंहिंजे अरमाननि खे तक़सीम करे छॾियो। सांवल के पानी पियाण जेतिरो बि हक़ मूंखे नाहे मिलियो त बाक़ी कहिड़ा हक़ मिलंदा? करम खान बाबा मां अच्छी ॾाढ़ीअ सां तोॾे हली आयो आहियां। तुंहिंजी ऐं बचल खान जी दुश्मनीअ में
बाबा साईं साहब फ़क़ीरनि खे छो था गेलियो? बाबा मुंहिंजो पुटु राणो तुंहिंजे क़ैद में आहे। महिरबानी करे हुनखे आज़ादु कर त मां हुनखे वठी वञा। हा फोग फ़क़ीर, बचल जे करे पंहिंजे पुट खे घोट बणाई पियो। हाणे चयो न वञी बचल खे त तुंहिंजो छोकिरो तोखे आज़ादु कराए ॾे। बाबा मां कंहिंखे बि कोन चवंदुसि, न को कंहिंखे वठी ईंदुसि। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे पुट खे आज़ादु न कयो न त भलो साईं खणी अची तव्हांजी झोलीअ में रखंदुसि। बस बस फ़क़ीर बस। तो क़ुरान शरीफ़ जी ॻाल्हि कई, इएं सम्झ ॼण तूं खणी आई। ऐं करम खान एतिरो किरियल किथे आ जो क़ुरान शरीफ़ खे पुठी ॾे? छोकरा वञो, फ़क़ीर जे पुट खे इज़त ऐं एतिराम सां वठी फ़क़ीर जे हवाले कयोसि। वॾी महिरबानी करम खान, तुंहिंजी वॾी महिरबानी। ए तुंहिंजा वण मां ज़िंदगी भर लाहे न सघंदुसि। फ़क़ीर ही बस मूंखे रुगो दुआ कजांइ। अल्लाह जी दुआ थी कई बाबा, हमेशह तुंहिंजे मथां रब जी छांव हूंदी बाबा। बाबा बाबा राणा बाबा बाबा तूं ठीक तो आहीं न? हाँ बाबा मां ठीक आहियां। होग फ़क़ीर पंहिंजे छोकिरे खे वठी वञ, पर हिकिड़ो मिंट मुंहिंजो बचल खे न्यापो ॾेई छॾजांइ। चइजांसि त तमामु जल्द हुनजो पुटु सांवल करम खान जे क़ैद में हूंदो। जेकॾहिं हुनखे बचाइण थो चाहे त मोमबल खे वापसि करे, पर संग चटीअ सां गॾु। अकेले सिर मोमबल खे वापसि कोन वठंदुसि, संग चटीअ में बि भरे ॾियणो पवंदुसि। फ़क़ीर तूं पंहिंजे छोकिरे खे वठी हली वञ। महिरबानी महिरबानी करो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।